कारो पत्थर एक सस्तो मौत है जो बाजार में सरेआम 10 रुपयनि में विक्रो थी रहियो आहे। उन कारे पत्थर केतरी इंसानी जानियूं खसे वरतियूं आहिनि, जिन में नौजवाननि ऐं औरतुनि जो वॾो तादाद शामिल आहे। घरेलू अणबड़त बेरोज़गारीअ खां तंग थी कावड़ में माण्हू कारो पत्थर खाई त छॾनि था, पर मुतासिर फर्द जो सॼो घर वीरान थी वञे थो। रतोदरो में कारे पत्थर खाइण बैदि केतिरा ई माण्हू मरी विया आहिनि। उन जो इस्तेमाल कंदड़ माण्हू मौत जे मुंहं में हलिया वञनि था, जिन मां 99% जो मौत वाक़िअ थी वञे थो। जॾहिं बि अहिड़े क़िस्म जो को वाक़िओ पेश ईंदो आहे त थोरे वक़्त लाइ इंतजामिया कार्रवाई कंदी आहे, वरी उहो कारो पत्थर सरेआम दुकाननि ते विकिरो थींदो रहे थो। ख़ासि तौर ते पंसार के दुकाननि ते कारो पत्थर विकिरो कयो वेंदो आहे। कारो पत्थर इंसानी जानियुनि लाइ तमामु घणो नुक़सानकार आहे। उन करे आम शहरनि पारां रतोदरो इंतजामिया खां मुतालबो कयो वियो आहे त कारे पत्थर जे सरेआम विकिरे खे फौरी तौर रोकियो वञे। अॻे रखंदा हुआसीं, पोइ जॾहिं ख़ुदकुशी शुरू थी त बंदि करे छॾियो। 4-5 साल बंदि आहे। हाणे वारनि में कंदा आहिनि सुधो माल त असां त बंदि करे छॾियो, नथा हलायूं। बंदि थी वियो, बसि ख़तम। मथों ई छाटे थी वई आहे। पहिरियों त केमिकल या वारनि में विझी ज़ाइफ़ूं यूज़ कनि पई, पोइ ख़बर न आहे माण्हू हुनखे खाइनि था या कीअं। अहिड़े हिसाब सां कारो पत्थर ज़हर कातिल आहे, जंहिंजो इस्तेमाल कंदड़ मरीज़ जो बचणु तमामु मुश्किल हूंदो आहे। कारो पत्थर खाइण सां जेकॾहिं जल्दी में पचंदो त पोइ उनजो असां वॉश कंदा आहियूं, स्टमक वॉश कंदा आहियूं। उनमें जेकॾहिं 5-10-15 मिंटनि जे अंदरि अची वियो त उनखे बचण जा चांसिस आहिनि। जेकॾहिं देरि कंदो त पोइ उहो ख़तरनाक आहे। उनजो कारो पत्थर हद खां वधीक नुक़सानकार आहे। इहो एतिरे क़दुरु जो थोरो बि खाइण सां इंसान ख़तम थी वेंदो आहे। बाक़ी ॻाल्हि इहा आहे त हीअ जेके दुकानदार आहिनि, जेके असां जेको पुछंदा चवंदासीं असां वटि न आहिनि, असां वटि न आहे। एक्चुअली हिननि जो लेसन थींदो आहे। लेसन असां वटि त हिते केरु रखी वेंदो। असां हिन लाइ पाण मीटिंग कई आहे, असांजे कप्तान साहब मीटिंग कई आहे, असांजे बास मीटिंग कई आहे त जेको आहे सो इन्हनि ते वञो कार्रवाई थींदी। इंशाअल्लाह ताला इन क़रीब असां कार्रवाई बि शुरू कंदासीं। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सरेआम विकिरो थींदड़ कारो पत्थर हिकु सस्तो मौत आहे। थोरी नाराज़गी बैदि माण्हू कारो पत्थर ख़रीद करे पंहिंजी हयाती विञाए वेहनि था। उन करे जेकॾहिं बाज़ार में सरेआम दुकाननि ते उन जे विकिरे ते पाबंदी लॻाई वेंदी त मुमकिन आहे उन सां केतिरियूं ई इंसानी हयातियूं बची सघनि थियूं। कैमरामैन मुज़फ़र लाशेरी सां गॾु गुलबार शेख, सिंध टीवी न्यूज़, रतोदरो।